हिन वीडियो में असांखे खोड़ सारियूं लकीरूं, खोड़ सारा ट्रायंगल्स ऐं खोड़ सारा एंगल्स ऐं ज़ाविया मिलियल आहिनि। जीअं असां वटि 121 मिलियल आहे, इहा 29 मिलियल आहे, हीअ 29 मिलियल आहे ऐं असांखे ॻोल्हे ॼाणणो आहे इहा जेका एक्स आहे इहा छाजे बराबरि आहे। त मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं हिनखे हल करण जी कोशिशि कयो। हाणे अचो त हिनखे गॾिजी हल था करे ॾिसूं। हिन सवाल खे हल करण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि, पर असां खॿे पासे खां शुरू था कयूं त असां खॿे पासे में असां वटि 121 डिग्री आहे। हाणे तव्हां गौर कंदव त 121 डिग्री जेका आहे उहा सप्लीमेंट्री आहे हिकिड़ी ॿी डिग्री सां जेका असांखे न मिलियल आहे। त अगरि असां हिन ॿिनि खे पाण में जोड़ कंदासीं त इहा बराबरि थींदियूं 180 जे, छाकाणि त सप्लीमेंट्री एंगल्स 180 जे बराबरि थींदियूं आहिनि। त असां लिखी सघूं था त इहा जेका डिग्री आहे इहा बराबरि थींदी 180 ऐं उन मां कट कंदासीं 121 खे। त अगरि 180 मां 121 खे कट कयां त इहे असां वटि बराबरि थींदियूं 59 यानी 59 जे। त मतिलबु इहा एंगल बराबरि थींदी 59 डिग्रीज़ जे। हाणे तव्हां गौर कंदव त असां वटि हिकिड़ो ट्रायंगल आहे ऐं उन ट्रायंगल में असांखे 2 डिग्रीज़ जी मालूमात आहे। हिकिड़ो असां वटि बराबरि आहे 59 डिग्रीज़ जे ऐं ॿी बराबरि आहे असां वटि 29 डिग्रीज़ जे। त टी असां आराम सां मालूम करे सघूं था अगरि असां 59 ऐं 29 खे पाण में जोड़ करे ऐं उनखे 180 मां कट कयूं, छाकाणि त जेको ट्रायंगल जूं टई एंगल्स हूंदियूं आहिनि उन्हनि जो सम 180 जे बराबरि हूंदो आहे। त मां 180 मां 59 ऐं 29 खे माइनस थो कयां त असांखे टी एंगल मिली वेंदी। हाणे अचो त ॾिसूं त छाजे बराबरि थिए थो। अगरि 180 मां 59 कटियां त असां वटि बचंदा 121, वरी उन मां 29 कटियां त असांखे मिलंदा 92 डिग्रीज़, यानी इहा एंगल जेका असांखे घुर्बल आहे इहा बराबरि थींदी 92 डिग्रीज़ या 92 डिग्रीज़ जे। त असांखे टई एंगल्स मिली वियूं आहिनि। हाणे असां ॾिसूं त इहा जेका एंगल आहे इहा वर्टिकल आहे हेठी एंगल सां। अगरि मथी एंगल 92 आहे त हेठी एंगल बि 92 जे बराबरि थींदी। हाणे तव्हां गौर कंदव त वरी असां वटि हिकिड़ो ट्रायंगल आहे ऐं हिन ट्रायंगल में असां वटि हिकिड़ी 92 डिग्री आहे ऐं ॿी असां वटि 29 डिग्री थी वई आहे। त वरी साॻे ई क़ाइदे खे असां अगरि इस्तेमालु कयूं त जेके टई एंगल्स आहिनि उन्हनि जो जोड़ 180 जे बराबरि थींदो आहे। त इहा जेका एंगल आहे इहा बराबरि थींदी 92 ऐं उन में जोड़ कंदासीं 29 ऐं उहो कट कंदासीं 180 मां। त मतिलबु इहा जेका असां वटि एंगल आहे इहा बराबरि थींदी 59 डिग्रीज़ यानी 59 डिग्रीअ जी। जेको असां वटि मथियों ट्रायंगल आहे इहो हेठियों ट्रायंगल बि मथे ट्रायंगल जहिड़ो ई आहे, छाकाणि त उन में बि साॻियूं ई टई डिग्रीज़ आहिनि। माना 92 आहे, 29 आहे ऐं टी जेका डिग्री आहे उहा 59 यानी 59 आहे। त हे जेको ट्रायंगल आहे इन में बि असां वटि इहा जेका टी डिग्री थींदी इहा हिकिड़ी 92 थींदी, ॿी 29 थींदी ऐं टी 59 यानी 59 थींदी। हाणे अचो त एक्स ते अचूं था त एक्स जेको असां खां घुर्बल आहे उहो इहा जेका 59 डिग्री वारी एंगल आहे इन जे वर्टिकल ते आहे, यानी जे अपोज़िट में आहे त इन जी साॻी वैल्यू थींदी जेका हिन एंगल जी हुई ऐं उहा आहे 59 डिग्रीज़। हाणे असां वटि एक्स जी जेका वैल्यू आहे उहा 59 डिग्रीज़ आहे, पर असां इन सवाल खे थोरो तकिड़ो ऐं आसानी सां बि करे सघूं पिया। त मां इन सभु कुझु जेको हाणे असां कयो आहे इनखे मां ड्रायां थो। हाणे तव्हां गौर कयो त असां वटि जेका ॿाहिरीं एंगल आहे उहा 121 आहे। त असां चई सघूं था त जेका ॿाहिरीं एंगल आहे इहा हिकु एक्सटीरियर एंगल आहे जेका बराबरि थींदी आहे अंदरी ॿिनि एंगल्स जे जोड़ जे। त मतिलबु 29 ऐं इहा साए रंग सां जेका एंगल ठाहीसीं इन जे जोड़ जे बराबरि थींदी। त हाणे इहो जेको तरीक़ो आहे करण जो, इहो तरीक़ो वधीक तेज़ आहे, वधीक तकिड़ो आहे। त इन सां असां नतीजे ते वधीक आसानीअ सां ऐं वधीक जल्दी पुॼी सघूं था। हाणे इहा जेका एंगल आहे इहा बराबरि आहे 121 कट 29 जे, यानी 121 में असां 29 कटियूं त असांखे मिलंदो 92 ऐं 92 जे अपोज़िट में जेका एंगल आहे उहा 92 सां वर्टिकल आहे ऐं उहा बि 92 जे बराबरि। साॻे तरीक़े सां एक्स जे अपोज़िट वारी एंगल बि एक्स जे बराबरि थींदी। ऐं छाकाणि त इहो हिकु ट्रायंगल आहे त असांजे इन टिनि एंगल्स जो जेको सम आहे उहो 180 जे बराबरि थींदो। त असां वटि थींदो एक्स प्लस 92 प्लस 29 इज़ इक्वल टू 180। त असां वटि बराबरि थींदो एक्स प्लस 121, 92 ऐं 29 खे पाण जोड़ कंदासीं त 121 थींदो ऐं उहो बराबरि थींदो 180 जे। ऐं अगरि ॿिन्हिनि पासनि जो असां 121 कटींदासीं त असांखे एक्स बराबरि थींदो 59 जे। त असां ईअं तकिड़ो बि कढी सघूं पिया त एक्स 59 जे बराबरि आहे। मतिलबु त अहिड़नि सवालनि खे हल करण जा घणा ई तरीक़ा हूंदा आहिनि।